हाणे ॻाल्हि कंदासीं बांसुरी, जंहिंखे बांसुरी या बंसरी बि चइजे थो। इन खां सवाइ बांसुरी खे वीणा ऐं वंजली बि चवनि। हीअ बांस पितल ऐं लोह मां ठाही वञे थी। बांस ऐं कंगो मां ठहियल बांसुरी खे पंहिंजो मिठास थिए थो। हीअ साज़ हिंद तोड़े सिंध में चङो मक़बूल साज़ आहे। फोक जो हीअ साज़ क्लासिकल तोड़े नीम क्लासिकल तर्ज़न कढण में दिलि लुभाईंदड़ आहे। संदसि कूक दिलि में चुभंदड़ हुजण करे लोक दास्ताननि जो हिसो आहे। पंजाब जे लोक दास्तान हीर रांझो सॼो बांसुरी ते ॿधलु आहे। हिंदू खेसि कृष्ण जी एजाद चवनि था। तस्वीरनि में बि कृष्ण महाराज खे बांसुरी हथ में ॾेखारियल आहे। इन मां हिन जी क़दमत जो पतो पवे थो। सिंध में खोड़ बांसुरियूं वॼाईंदड़ मौजूदु आहिनि। हिन वक़्तु गौस बख़्श बिरोही बांसुरी वॼाइण जो शाह कारीगर आहे।